अस्सलाम वालेकुम। जी त मां आहियां सिंगर कुर्बान अली मंगसी। असां अॼु खानमंद बिरोही कान्हा स्टाफ खां आयो आहे ख़ासि करे मुंहिंजो कलाम ॿुधण लाइ। ॿियो वरी खे तव्हां सुञाणो मामा हैदर ऐं बिरोही छो उन्हनि खे हिकिड़ो सुहिणो ऐं प्यारो गीत ॿुधायूं। चार चङा वठी पेरे पई पर चाई ते। वाह साईं वाह। चार चङा वठी पेरे पई पर चाई ते। मूंखे रंजाए ॾाढो तूं पछताई दे। चार चङा वठी पेरे पई पर चाई दे। वाह साईं वाह। तोखे दिल में ॾिनियूं से जायूं पोइ बि यार कयूं न चङायूं। तोखे दिल में ॾिनियूं से जायूं पोइ बि यार कयूं न चङायूं। हथ हण दे तूं मूंखे हथां जे विञाई दे। चार चङा वठी पेरे पई पर चाई दे। चार चङा वठी पेरे पई पर चाई दे। ओके सर, महिरबानी। जी सिंध जीअं त दोस्तो सिंगर कुर्बान अली मंगसी जो तव्हां दर्द भरियो आवाज़ु ॿुधो ऐं अदा खानमंद बिरोही साहब जेके आहिनि से कान्हा स्टाफ खां ख़ासि करे सिंगर कुर्बान अली मंगसी सां मिलण आया आहिनि। मामा हाजी हैदर बिरोही जे तावन सां जेको आहे सो 0 पॉइंट ते यादगार ही गीत सिंगर कुर्बान अली मंगसी जो। ऐं असां उमेदु था कयूं त सिंगर कुर्बान अली मंगसी खे ईअं ई तव्हां मोहबत भरिया इहे पैगाम ॾींदा रहंदव, ईअं ई प्यारु कंदा रहंदव ऐं अॻिते बि सिंगर कुर्बान अली मंगसी तव्हांखे इहे ई पंहिंजे दर्द भरे आवाज़ में प्यारा गीत ॿुधाईंदो। जीअं अॼु कुर्ब जा क़दम भरे अदो खानमंद बिरोही साहब आयो। अदा खानमंद साहब इहो कीअं लॻो सिंगर कुर्बान अली मंगसी जो गीत? साईं कैमरे जे साम्हूं आयो जेको आहे सो पब्लिक तव्हांखे ॾिसे पई। हाँ गीत भलो माशाल्लाह ज़बरदस्त VIP। अदा कीअं लॻो गीत? आवाज़ कीअं मामा कीअं गीत? माशाल्लाह माशाल्लाह। त दोस्तो हिन वीडियो खे वधि खां वधि शेयर कयो त हीअ वीडियो उन्हनि माण्हुनि ताईं पहुचे जेके राग जी ऐं मौसीक़ी जी क़दुरु कंदा आहिनि, उन्हनि माण्हुनि ताईं पहुचे। छो त हीअ असांजो सिंध जो हिकिड़ो फ़नु आहे जेको सदियुनि खां वठी इहा असांजी परंपरा हलंदी पई अचे। राग जी जीअं मरहूम जलाल चांडियो हो, फौज़िया सुमरो हुई, त अहिड़ा बि नाले वारा फ़नकार जेके मक़सदु के हिन दुनिया मां त लाॾाणो करे विया पर हुनजो नालो अॼु बि सिंध में उजागर आहे। त दोस्तो असांजे चैनल सिंधी न्यूज़ स्टार खे वधि खां वधि लाइक सब्सक्राइब ऐं शेयर कंदा त सिंध सलामत साथ सलामत। मिलंदासीं ॿी नई वीडियो में। महिरबानी।